रहमान रहीम। जियं त हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं PS 7 जे PP उम्मीदवार इम्तियाज़ अहमद शेख साहब जी बंगले ते, जिते PP जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पोलो होलो ते जेको आहे ख़िताब कंदो। अचो त जेको आहे असां नाज़रीन खां पुछा कयूं त हिन वक़्तु जेको आहे पिंडाल में जेको आहे तव्हां छा था महसूसु कयो? चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जो असांजो होलोग्राम प्रोग्राम आहे, हिते स्पीच कंदा इलेक्शन मुहिम जे सिलसिले में, ऐं सॼा वर्कर्स पार्टी जा उहिदेदार हिते मौजूदु आहिनि ऐं असां इंतज़ार में आहियूं त ॾिसूं असांजो चेयरमैन छा थो चए असांखे। होलोग्राम प्रोग्राम बिलावल साहब जो, जिन में बिलावल साहब पंहिंजो मंशूर बि ॿुधायो पार्टी जो ऐं पार्टी वर्कर्स खे, दोस्तनि खे, सभिनि खे मोटिवेट बि कयईं। ज़बरदस्त प्रोग्राम थी वियो ऐं प्रोग्राम जे हवाले सां तव्हां दोस्तनि जो जोश ऐं जज़्बो ॾिठो ऐं इनशाला इहा ई उमेदु आहे कि 25 जुलाई ते इन ई जोश ख़रोश सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर निकिरंदा, पूरी सिंध जी पाकिस्तान जी आवाम निकिरंदी ऐं तीर जे हर कैंडिडेट ते ठपो हणी पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हर कैंडिडेट खे कामयाबु कराईंदा इनशाला। महिरबानी। ये मैसेज ॾींदसि त असांजो बिलावल जेको आहे असां सां डायरेक्ट राब्ते में अचे थो। इन सां असांजा जियाला कारकुन तमामु घणा ख़ुशि था थियनि, छो जो बिलावल खे ॾिसनि था, उहो बिलावल खे ॾिसण जी ख़्वाहिश था रखनि। इन होलो प्रोग्राम जे ज़रिए असां पंहिंजे बिलावल खे डायरेक्ट ॾिसूं था। हिन दफ़े तव्हांखे इलेक्शन में बि उनजो जज़्बो नज़र ईंदो। वर्क बि असांजी स्टार्ट आहे, ॻोठनि में वञूं था, असां सिटी में वञूं था, लेडीज़ में तमामु घणो जोश ऐं जज़्बो आहे हमेशह। जीअं इनशाला हिन दफ़ा बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जेके पाकिस्तान पीपल्स पार्टी 50 साल खां हली रही आहे। बेनज़ीर कार्ड 50 साल खां त न हुयो, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी 50 साल खां हली रही आहे। असां कॾहिं बि पंहिंजा कई बि हरबा न आहिनि आज़माया। असां वटि शहीद बाबा जो उहो फ़लसफ़ो मौजूदु आहे, जंहिं फ़लसफ़े खे वठी करे असां 50 सालनि खां वठी कामयाबु आहियूं। इन साल अॻिला 100 साल बि असां मल्हाईंदासीं। पीपल्स पार्टी जीअं आहे ईअं ई क़ाइमु दाइमु रहंदी। मुखालिफ़िन जा हरबा जेका आहिनि उहे असां कॾहिं बि कामयाबु थियणु न ॾींदासीं। अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो, जीए मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा। दोस्तों, अॼु त असांजे शिकारपुर हाउस ते जीअं इम्तियाज़ अहमद शेख साहब जी सदारत में ऐं हुन में प्रोग्राम थियो होलोग्राम जो, इन होलोग्राम में असांजा जेके बि पार्टी जा वर्कर ऐं जेके बि असांजा पार्टी जा वर्कर जियाला हुया ऐं पार्टी जा उहिदेदार, उन्हनि सभिनि सुठे नमूने शिरकत कई ऐं असांखे सुठो हिकिड़ो मैसेज कन्वे थियो असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो साहब जे ऐं असांजे एक्स चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब जेको असांखे मैसेज ॾिनो। उन में असांखे इहो लॻो त पीपल्स पार्टी तमामु घणा कम कया आहिनि, तमामु घणा माज़ी में बि कम कया अथई। इनशाला हाणे बि इन ते बि मीर आबिद ख़ान भयो साहब ऐं PS ते इम्तियाज़ अहमद शेख साहब जी ज़रूरु फतेह थींदी ऐं इनशाला ताला पार्टी जो जेको बि मिशन आहे, जेको बि प्रोग्राम आहे, उहो तकमील ते पहुचो इनशाला। सर PS 7 जे हवाले सां जेके बि हे अलाउंस ठहिया आहिनि, इहे अलाउंस कंहिं कम जा कोन्हनि। इहे सिर्फ़ु हिकिड़ो ॾिख आहे। वधीक असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तमामु सुठो मंशूर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो तमामु सुठो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। इनशाला ताला फतेह PS 7 ते इम्तियाज़ अहमद शेख साहब जी थींदी ऐं इनशाला ताला NA 198 ते मीर आबिद ख़ान भाई जी थींदी। ॾिठो ऐं माण्हुनि जा जेके वीचार हुया, उन्हनि जो इहो चवणु हुयो त हिन वक़्तु जेके इलेक्शन कैंपेन जे हवाले सां जेके इहे वर्किंग हले थी, त हिननि जो इहो चवणु हुयो त जेके मुखालिफ़ आहिनि इहे हरूभरू जेको आहे प्रोपेगेंडा करे जेको आहे असांजी साख खे मुतासिर था कनि। पहिरियों बि जेको आहे इहे अलायंस, इहे GDA वग़ैरह ठहिया हुया, पर बदकिस्मती सां उन्हनि खे अवाम को बि जेको आहे रद्द अमल न ॾिनो। हिन 25 जुलाई ते तीर खे ठपो हणी करे मुखालिफ़नि जूं जेके वायूं उहे बताल कंदा। उन सां गॾोगॾु हिननि इहो बि चयो त बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे असांखे इहो मैसेज ॾिनो आहे त तव्हां घर घर वञी करे माण्हुनि में शऊर पैदा कयो ऐं वोट जी जेको आहे अहमियत छा आहे उन जे हवाले सां जेको आहे हिननि जेको आहे ख़िताब बि ॿुधो। उन खां बाद में जेको आहे हिननि चयो त असांजा जज़्बा ताज़ा थी चुका आहिनि, छो त असांखे जेको आहे PP जो बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जेको चेयरमैन आहे उन ख़िताब कयो आहे ऐं उन असांखे चयो आहे त असांखे वोट ॾियो, असां जेको आहे सिंध जी तक़दीर खे जेको आहे बदिलाए छॾींदासीं। उन सां गॾु हाणे जेको आहे मूंखे ॾियो इजाज़त। कैमरामैन सिंधड़ी न्यूज़ अली मुर्तज़ा शाह, मां आहियां ज़ुबैर अबड़ो।